ॿुधाइजो रशीद साहब, लाड़काणे में हे घंटी फाटक वटि छा वाक़ियो पेश आयो? आवाज़ टीवी जे नाज़रीन खे कल्ह जी न्यूज़ खां त इहा ख़बर पई त ॿ पुलिस एहलकार जेके 15 कॉल ते मौजूदु हुआ ऐं हथियारबंद जी फायरिंग में हिकु पुलिस एहलकार मुजीबुर रहमान सोलंकी जेको आहे उहो शहीद थी वियो आहे। ऐं असां ॾिठियासीं उहे मंज़र, कल्ह उन्हनि जी जनाज़े नमाज़ वग़ैरह बि अदा कई वई। त हे वाक़ियो टोटल कीअं पेश आयो ऐं हींअर ताईं छा पेशरफ़्ती आहे गिरफ़्तारी बाबति? ॾिसो मुबशिर, ही गुज़िरियल ॾींहुं सुबुह जो 7:30 बजे अहिड़ो इतला मिलियो 15 ते त जेके फोरू आहिनि उहे पुराणे स्टैंड साइड अचनि पिया, जेके हिन काइम शाह बुखारी रोड खां। त हिते ही गश्त ते मौजूदु आहे मुजीबुर रहमान सोलंकी ऐं नेमतुल्लाह मेमण। इहे ॿ नौजवान आहिनि पुलिस एहलकार, उहे उते मौजूदु आहे गश्त ते 151 जा। पोइ उते उन्हनि हथियारबंद जेके हुते हुया उहे फोरू, उन्हनि खे हथु ॾियण जी कोशिशि कई। उन्हनि जेको आहे उहे न बीठा त उन्हनि उनजो पीछो कयो पुलिस एहलकारनि। ऐं जॾहिं उनजो पीछो कंदा विया त उहे घंटी फाटक वारे इलाइक़े में जेके फोरू आहे उहे लिकी डोन वैगन जे भरिसां उहे लिकी वेही रहिया। ऐं उते जॾहिं पुलिस एहलकार जॾहिं उते बीठा उन्हनि खे ॻोल्हनि पिया त उन्हनि उन्हनि जे मथां सिधी फायरिंग कई। फायरिंग जे नतीजे में जेको मुजीबुर रहमान सोलंकी आहे उनखे बि दिलि जे खाॿे पासे ॾांहुं हिकु गोली लॻी, जेकी उहा गोली आरो पार थी वई। ऐं ॿियो जेको नेमतुल्लाह मेमण हो उनखे बि दिलि जे पासे ॾांहुं गोली लॻी, पर उनजी जेकी गोली उहा अंदरि रहिजी वई। उन्हनि खे इलाइक़े वासियुनि जेको आहे खणाए ऐं लाड़काने जे ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो, जिते हू ज़ख़्मनि जी सटनि असांजे जेको मुजीबुर रहमान सोलंकी हो उहो जेको आहे शहीद थी वियो। ऐं जेको ॿियो नेमतुल्लाह मेमण हो उन जो जेको आहे उहो इलाजु थियो, हिन जी ऑपरेशन थी ऐं उनजी जेकी गोली आहे उहा कढी वई। उहो हिन वक़्तु जेको आहे ट्रामा सेंटर में इलाज हेठि आहे। ऐं उन खां पोइ मुजीबुर रहमान जेको सोलंकी हो नौजवान हो, उनखे 2 ॿारनि जी औलाद हुई, हिकु धीउ हुई न्याणी हुनजी ऐं हिकिड़ो उनजो पुटु हो। ऐं उन खे जेको आहे पुलिस ज़रूरी कार्रवाई बाद उनजो पोस्टमार्टम खां पोइ उनजो लाश जॾहिं वारसनि हवाले कयो त उहो घर में जेको आहे रोड राड़ो मची वियो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे सोग वारो माहौल हो सॼे लाड़काणे में, छो त ही नौजवान हो। नौजवान हिन जी उमिरि जेकी उहा 35 साल हुई। ऐं हुन जो जॾहिं शहीद थी वियो त सॼो लाड़काणो सोग में हो। उन खां पोइ उनजी राति जो 8 बजे जनाज़े जी नमाज़ थी पुलिस हेडक्वार्टर में, जिते DIG लाड़काणो ऐं रेंजर्स जा ऑफिसर ऐं DSPs ऐं वॾे तादाद में सिविल सोसाइटी ऐं लाड़काणे जा जेके माण्हू आहे उहे उनजे जनाज़े में शहीद थिया। ऐं सॼे लाड़काणे में गुज़िरियल ॾींहुं जेको हो अहिड़ो सोग वारो माहौल हो, छो त ही नौजवान खे जेको आहे हथियारबंदनि फायरिंग कई। उहे जेके जवाबदार आहे उहे त फरार थी विया। उन ई हवाले सां पुलिस सां राब्तो थियो। पुलिस ॿुधायो त इन जा मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई पई वञे ऐं जेके CCTV कैमराऊं आहिनि उहे पिणु चेक कयूं पियूं वञनि, छो त ही जिते वाक़ियो थियो आहे उहो ॻटियल आबादी वारो इलाइक़ो आहे। घंटी फाटक जेको आहे मेन उहो रोड आहे, छो त मेडिकल जेके सेंटर आहिनि उहे बि हिन जे भरिसां आहिनि। ऐं ही सिविल लाइन थाणे जी हद आहे ऐं सिविल लाइन